उडेरोलाल में SSP मटियारी, DC मटियारी, DHO मटियारी, हद जो SHO गुलाम हैदर लाखो, DSP खैबराणी, मीर जावेद टालपुर, CIA इंचार्ज समेत ॿियनि ऑफिसरनि जे उडेरोलाल जी दरगाह ते पहुची चादर चाढ़े वई ऐं उते रहंदड़ हिंदू भाइरनि सां ॾियारी जी ख़ुशीअ में ॾियारी जो केक कटियो वियो। इन मौक़े ते उडेरोलाल शिवा मंडली जे अॻवाननि खेमचंद कोहिस्तानी, रमेश कुमार शलवस भटोमल ऐं ॿियनि तरफ़ां ईंदड़ महिमाननि खे लुंगियूं पाराई वयूं। दरगाह उडेरोलाल जे गादी नशीन पारां ज़िले इंतिज़ामिया जे उडेरोलाल जी दरगाह ते ॾियारी जी ख़ुशीअ में शरीक थियण ते ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त असांखे फ़ख़्रु आहे त अहिड़नि ऑफिसरनि जे करे असां अक़लियती बिरादरी खे पाकिस्तान में महफ़ूज़ ऐं ख़ुशी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।